असां सभिनी खे ख़बर पवंदी। सेकेंड सेशन थींदो प्रोग्रेस ऑफ सिंधी लैंग्वेज थ्रू सिनेमा, केबल, यूट्यूब। इहो बि ॾाढो वॾो माध्यम आहे समाज ताईं पहुचण लाइ ऐं सिंधी भाषा खे वधाइण लाइ। 12 साढ़े 12 वॻे हिन विच में टी ब्रेक थींदो। 12:30 हिक जे आसपास कंक्लूडिंग सेशन थींदो। त असां 2 ॾींहंनि में 2.5 ॾींहंनि में कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियुनि ते वीचार विमर्श कयो आहे, कहिड़ी नई दिशा असांजी सोच खे मिली आहे। उन खां पोइ 2-2:30 वॻे लंच थींदी। अचो हिन कार्यक्रम जी इंफॉर्मल शुरूआत कयूं। फॉर्मली चवणु खपे। मां उन्हनि खे रिक्वेस्ट कंदुमि त 2 मिंट स्टेज ते अचनि। डायरेक्टर असांजा प्रताप जी, एक्स डायरेक्टर रवि जी, ॿिया मेंबर्स आहिनि। हिन जी हिकिड़ी प्रेज़ेंटेशन ॾिसंदासीं ऐं उन खां पोइ वरदान पिक्चर नरेश जी ठाही आहे, उनजो आस्वाद माना आनंद वठंदासीं। मां फिल्म इंडस्ट्री, फिलैंथ्रोपी फिल्म्स, कल्चरल फिल्म्स एंड डॉक्यूमेंट्रीज़ ठाहींदो आहियां। स्टेज खे ऑफ कर दो। इंटरनेशनल ऑडियंस लाइ BBC, CNN एक सब्जेक्ट आयो आहे एजलेस लेजेंड्स। त पहिरीं तो इहो हो कि लेजेंड्स आहिनि ऐं एज जंहिंमें फैक्टर कान्हे। त असां गूगल सर्च कयो, छो त अॼुकल्ह गूगल इज़ सपोज टू बी द ग्रैंडफादर ऑफ एवरीबडी। त जेकॾहिं तव्हां म्यूज़िक विझंदा एंड द ओल्डेस्ट म्यूज़िशियन एंड प्लेइंग, मतिलबु म्यूज़िशियन आहे या सिंगर आहे या कंपोज़र आहे ऐं हुनजी एज 75, 77, 80, 81 आहे, त तव्हांखे नाला ईंदा। हिन में ही अहिड़ी शख्सियत हो कोशी लालवानी। आई यूज्ड टू सी हर एवरी डे ऐं कॾहिं ध्यान में न आयो। शी इज़ 77। Sorry, Koshi, you are 77 young, darling. She is a lyricist, composer, singer, actor, director, producer. At 77, there is no surviving person on the face of this earth which wears so many hats. Individually available are musicians 81, 85, 86 जहाँ भी आए, singers भी आए, but wearing all these hats, alive and still performing. So you have a legend within you. And I mean, the pehli series, Ageless Legends, went to Koshi Lalwani, which will have an international release in another 10-15 days. Facebook te maa taake दाइंदुसि। ही डॉक्यूमेंट्री हिंदी एंड इंग्लिश में है, छो त ही इंटरनेशनल ऑडियंस लाइ। बट रिमेंबर कोशी लालवानी इज़ सिंधी। त तव्हांखे मां डॉक्यूमेंट्री त न ॾेखारे सघंदुसि, छो त इट्स अ 1 hour डॉक्यूमेंट्री, इट्स अ 2 part डॉक्यूमेंट्री, इट्स अ डिटेल्ड डॉक्यूमेंट्री। बट तव्हांखे ग्लिम्स मिलंदी
की डॉक्यूमेंट्री छाए एंड विद द बेस्ट विशेस तव्हांजे शुभकामना अनुसार मां ही पोस्टर रिलीज करना थो चाहियां। थैंक यू सो मच फॉर योर टाइम। भाई माँ बैठा अच्छो 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 सर अच्छो बेटा वो अच्छे इनकम्प्लीट है ते डायरेक्टर का दिया थैंक यू थैंक यू सो मच अनमोल सौगात कुदरत जिया नारी तमूरत मोहब्बत जिया अनमोल सौगात कुदरत जिया नारी तमूरत मोहब्बत जिया किथ मां किथ बेड़ किथ ज़ाल सा संसार जो शान न्याणिया वरदान 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 कविता दीदी के अरे संगीता दीदी के और डायरेक्टर साहब के डायरेक्टर साहब डायरेक्टर साहब की